अच्छा हाणे जॾहिं मां इन मक़ाम ते पहुतुसि त असांजी ज़िंदगी जेका आहे उहा तव्हां ॾिसो तक़रीबन 2 हिसनि में विराइजे थी। इन हवाले सां हिकिड़ो मरहलो हूंदो आहे जॾहिं इंसानु तालीम में हूंदो आहे, ॿार नौजवानी थी सघे थो 20 सालनि ताईं 22 सालनि ताईं इहो तालीम में हूंदो, थी सघे थो कोई 24 सालनि ताईं हले वञे। हिन खां पोइ छा थींदो आहे, छा थींदो आहे, कोई धंधो अख़्तियार करे छॾींदो आहे, पोइ इल्म जो दरवाज़ो बंदि थींदो। उन खां पोइ सम्झंदो आहे त हाणे मूंखे इल्म जी ज़रूरत आहे ई कोन। हाणे जेको पढ़ियल हो उहो बि विसरी वियो वञे। मौला जो फरमान ॿुधो, मौला फरमान था फ़बादिरुल इल्म मिन क़ब्ल तस्वीह नब्तिही, जल्दी कयो इल्म हासिल करण जे लाइ इन खां अॻु में जो इल्म जो ॿूटो ई सुकी वञे। जल्दी कयो। दीन वटि घणनि कमनि में जल्दी करणु बुरी आहे, पर कुझु कमनि में जल्दी करणु भलो आहे। नेकीअ जे कम में जल्दीअ में वञणु भलो आहे ऐं इल्म जल्दी हासिल करण लाइ वञणु भलो आहे। फ़बादिरुल इल्म, जल्दी कयो इल्म ॾांहुं, डोड़ो इल्म ॾांहुं। इन खां अॻु में जो इल्म जो ॿूटो सुकी वञे हलियो। इल्म जो ॿूटो कीअं सुकंदो आहे? किथे हिकिड़ो आलिम इल्म जो ॿूटो गुज़ारे वियो हलियो, इल्म जो ॿूटो सुकी वियो हलियो। इन खां अॻु में जो गुज़ारे वञे उन वटां इल्म हासिल करे वठो, जल्दी कयो। उमिरि जी काई ख़बर न आहे। इल्म जो मर्कज़ ठहे थो, जीअं इल्म जो मर्कज़ ठहियो आहे, इलाइक़े वारनि जी ज़िम्मेदारी आहे जल्दी इल्म हासिल कनि। ख़बर न आहे मर्कज़ केतिरो अर्सो हलंदो। इल्म जा मर्कज़ बि सदाई कोन हलंदा आहिनि, आलिम बि को सदाई ज़िंदा कोन रहंदा आहिनि। हे इल्म जा ॿूटा आहिनि। तंहिंजे करे मौला फरमाइनि था इन खां अॻु में जो इहो ॿूटो सुकी वञे, डोड़ो इल्म हासिल करण जे लाइ। इन खां अॻु में जो ॿूटो सुकी वञे, या हिकिड़ो ॿियो कमु वमिन क़ब्ल अन तुशगलू बिअनफुसिकुम, इन खां अॻु में जो पंहिंजनि ई कमनि में मसरूफ़ थी वञो। अन मुस्तख़ारिल इल्म मिन इंद अहली, ऐं एतिरो पंहिंजनि कमनि में मसरूफ़ थी वञो जो अहले इल्म खां पोइ इल्म हासिल करे ई न सघो। जेको ज़िंदगी जो ॿियो हिसो ॿुधायूं, रोज़गार थी वियो, धंधो थी वियो, हाणे इल्म जे लाइ असां वटि ॼण त तलाक मिली वई इल्म। अगरि ईअं मामिलो आहे त पोइ इहो जेको इल्म जो दौरु आहे तुंहिंजो, ॿाराणो, नौजवानी, जवानी, हिन में जल्दी कयो ताकी घणो इल्म हासिल करे सघो। पोइ तव्हांजो दरवाज़ो बंदि थी वेंदो, या इल्म जो मर्कज़ हलियो वेंदो, या तव्हां मसरूफ़ थी वेंदो हलियो। इन खां अॻु में जो तव्हां मसरूफ़ थियो इल्म हासिल कयो, इन खां अॻु में जो ॿूटो सड़ी वञे तव्हां इल्म हासिल कयो। इल्म बराए इंसानियत, इंसान बणजण जे लाइ। इल्म बराए रोज़गार न, इल्म बराए रोज़गार न, इल्म बराए ख़ुदा। कुछ शयूं जेके इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम, इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम खां 2 फरमान मौला जा आख़िर में जेको अर्ज़ु कयां थो ऐं पोइ ॿिए मौज़ूअ जे तरफ़ अचां थो। मौला फरमाइनि था ला शरफ़ कल इल्म, इल्म जहिड़ो को शरफ़ न आहे। इल्म जहिड़ो को शरफ़ न आहे। नजफ़ अशरफ, अशरफ छाजो करे थियो आहे? इल्म जे करे, इल्म जो मर्कज़ आहे। तंहिंजे करे अशरफ थियो ॿियनि सभिनी शहरनि खां। तंहिंजे करे जंहिं इंसान वटि इल्म ईंदो ॿियनि खां अशरफ थी वेंदो आहे। ऐं मौला फरमाइनि था त इल्म जहिड़ो शरफ़ ॿियो को आहे ई कोन। शरफ़ ॿिया बि आहिनि पर इल्म जहिड़ो शरफ़ ॿियो आहे ई कोन। ऐं हीअ वरी ॿुधिजो, मौला फरमाइनि था इदा अर्ज़ल अल्लाहु अब्दन हज़र अलैहिल इल्म, जॾहिं कंहिं ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कंहिं बंदे खे ज़लील करणु चाहींदो आहे त हुन ते इल्म जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो। इल्म जा दरवाज़ा कंहिं ते बंदि थींदा आहिनि? जेके अल्लाह ज़लील करणु चाहे। जाहिल केरु रहिजी वेंदो आहे? जेके अल्लाह ज़लील करणु चाहे। मतलब ये सजा है, जहालत सजा है।
अल्लाह ॾिनी आहे कंहिं अमल जे करे, वो अमल कहिड़ो आहे? तूं इल्म जो आशिक़ न आहे, तूं इल्म जो आशिक़ ई न आहे त अल्लाह इल्म तोखे छो ॾे? आशिक़ बणिजे त तोखे इल्म ॾे। नबी इल्म जो शहर, इमाम इल्म जो दरवाज़ो, अना मदीनतुल इल्म वालियुल बाबा। नबी इल्म जो शहर, इमाम इल्म जो दरवाज़ो। हाणे इन नबीअ खे मञण वारो ऐं इन इमाम खे मञण वारो अगरि न शहर में मिले न दरवाज़े ते मिले, बाज़ारूं मापींदो वठे, त इन जो मतिलबु आहे त न नबीअ सां मुहबत थो करे न वलीअ सां मुहबत थो करे। बाबा इनखे या त शहर में मिलणु खपे या दरवाज़े ते मिलणु खपे। मरे तॾहिं बि हिते मरे, जिए तॾहिं बि हिते जिए, बुख तॾहिं बि हिते, उञ तॾहिं बि हिते, पेट भरियल तॾहिं बि हिते। इल्म खां परे न वञे, छो त इल्म मुस्तफ़ा आहे, इल्म मुर्तज़ा आहे। जेके इल्म सां मुहबत न आहे उनखे ॼण त मुस्तफ़ा ऐं मुर्तज़ा सां मुहबत कोन्हे करे। इल्म जो आशिक़ इंसान बणिजे, अल्लाह ताला इल्म जा दरवाज़ा खोले थो। इल्म हुनजी चाहत न आहे, अल्लाह सज़ा तौरु इल्म जा दरवाज़ा बंदि थो करे छॾे, पोइ इंसान खे ज़लील करे थो छॾे। हाणे असां वटि इल्म, हीउ जेको हिसो अर्ज़ु कयां थो, इहो आयतुल्लाह जवादी आमूलीअ जे उन जेको आहे फ़िक्र ते मुश्तमिल। इल्म असां ॿिनि हिसनि में तक़सीम कंदा आहियूं। हिकिड़े खे चवंदा आहियूं दीनी उलूम, ॿियनि खे चवंदा आहियूं साइंसी उलूम, या आम तौर ते चवंदा आहिनि ग़ैर दीनी उलूम। मिसाल तौरु जेको स्कूल में पढ़ायो थो वञे, यूनिवर्सिटी ताईं, इनखे दीनी इल्मु कोन थो चयो वञे। भले जेको मदरसे में पढ़ायो थो वञे इनखे दीनी इल्मु चयो थो वञे। छा हक़ीक़त ईअं आहे? इल्मु मखलूक है, ऐं जेका बि मखलूक आहे उनजो ख़ालिक़ अल्लाह। अल्लाह ख़ालिक़ कुल शइ, अल्लाह हर शइ जो ख़ालिक़ आहे। जॾहिं हर शइ जो ख़ालिक़ आहे त इल्म जो ख़ालिक़ बि अल्लाह। पोइ जॾहिं हर इल्म अल्लाह जी मखलूक है त पोइ ग़ैर दीनी कीअं थी वञे? ग़ैर दीनी कीअं थियो? हाणे ज़रा गौर फरमाइजो। साईं जन फरमाइनि था त तव्हां उलूम ऐं साइंस जेके आहिनि उहे मिसाल तौरु ॻणियो, केमिस्ट्री आहे, फिज़िक्स आहे। केमिस्ट्री छा आहे? मादे जी कीमियाई सिफ़तूं जेको आहे ॻोल्हणु। फिज़िक्स छा आहे? मादे जूं तबई सिफ़तूं ॻोल्हणु। ज़ूलॉजी छा आहे? मादे जूं ज़िंदगी जूं सिफ़तूं जेके आहिनि ॻोल्हणु। जियोलॉजी छा आहे? ज़मीन जो इल्मु। एस्ट्रोनॉमी छा आहे? आसमान सितारनि जो इल्मु। जेके बि उलूम आहिनि इन्हनि सभिनी खे तव्हां हिकिड़ी कतार में रखो। तेसि ताईं जो तव्हां इहे जेके नेचुरल साइंसिस थियनि थियूं उन सां गॾोगॾु सोशल साइंसिस बि आणियो। सोशलॉजी, मैनेजमेंट, ठीकु आहे, नफ़्सियात, इंटरनेशनल रिलेशन्स, पॉलिटिकल साइंस, इहे सभु मुआशरती उलूम आहिनि। इन्हनि सभिनी खे हिकिड़े पासे रखो। हिकिड़े पासे ही दीनी उलूम रखो जिनखे असां दीनी उलूम चऊं था। फ़िक़्ह आहे, उसूल फ़िक़्ह आहे, उन सां गॾु अक़ाइद आहे, उन सां गॾु अख़लाक आहे, उन सां गॾु क़ुरान आहे, उलूम क़ुरान आहे, तफ़सीर आहे, उलूम हदीस आहे, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। इहे तव्हां हिकिड़ी लाइन। हाणे इहे इल्म जूं ॿ लाइनूं ठही वियूं। इन्हनि ॿिन्ही खे मिलाइण वारी हिकिड़ी शइ आहे। इन्हनि ॿिन्ही खे मिलाइण वारी, हालांकि इल्म मुख़्तलिफ़ आहिनि। ये जेके साइंसी उलूम आहिनि इन में तहक़ीक़ जो तरीक़ो तजुर्बो आहे। ये जेके दीनी उलूम आहिनि इन में तहक़ीक़ जो तरीक़ो छा आहे? वहीअ जे ज़रिए जेको इल्मु पहुतो आहे। असांखे इहा तहक़ीक़ करणी आहे त नबीअ ताईं असांजी सनद सही पहुचे थी या न, नबी ईअं चयो आहे न, तव्हांखे ख़बर पए त ख़ुदा ईअं चयो आहे न।
हुनजो तरीक़ो पंहिंजो आहे, हुनजो तरीक़ो पंहिंजो आहे, हुनजा मौज़ूआत पंहिंजा आहिनि, हुनजा मौज़ूआत पंहिंजा आहिनि, फ़र्क़ु आहे। लेकिन वरी बि इहे ॿई हिकिड़ी जाइ ते मिलनि था। उहो कहिड़ो इल्मु आहे जेको इन्हनि ॿिन्ही खे मिलाए थो? इन्हनि ॿिन्ही उलूम जी लाइन खे मिलाइण वारो इल्मु कहिड़ो आहे? वो मिलाइण वारो जेको इल्मु आहे उहो इल्मु तौहीद आहे। वो छा आहे? इल्मु तौहीद आहे। छो? छाजे करे? छो त इल्मु तौहीद छा आहे? अल्लाह जे वजूद जे बारे में दलील सबूत, अल्लाह जूं सिफ़तूं, अल्लाह जा नाला, अल्लाह जा अफ़आल फ़ेल अमल, अल्लाह जा असरात आसार, ये सब तौहीद जो इल्मु आहे। ये सब तौहीद जो इल्मु आहे। अगर इहो तौहीद जो इल्मु आहे त ही बि इन मां निकिरंदो, ही बि इन मां निकिरंदो, ही बि इन मां निकिरंदो। छो त साइंस जिन शयुनि ते तहक़ीक़ करे थी उहे सभु शयूं छा आहिनि? मादो या जेके समाजी उलूम आहिनि त इंसान, इन मादे जो ख़ालिक़ केरु आहे? अल्लाह ताला। तंहिंजे करे अल्लाह जो फ़ेल थियो न, अल्लाह जो फ़ेल। हाणे इहो हाइड्रोजन जे एटम में हेतिरा इलेक्ट्रॉन आहिनि, हेतिरा प्रोटॉन आहिनि, हेतिरा न्यूट्रॉन आहिनि, कंहिं रखिया आहिनि? अल्लाह रखिया आहिनि। त फ़ेल कंहिंजो आहे? अल्लाह जो आहे। त साइंसदान या यूनिवर्सिटी छा तलाश कंदी आहे? अल्लाह जो फ़ेल। त अल्लाह जो हिन शइ में अल्लाह जो फ़ेल छा आहे? हाइड्रोजन में अल्लाह जो फ़ेल छा आहे? ऑक्सीजन में अल्लाह जो फ़ेल छा आहे? त ही छा तलाश कंदा आहिनि? अल्लाह जो फ़ेल। ऐं ही जेके दीनी इल्म वारा आहिनि इहे छा तलाश कंदा आहिनि? अल्लाह जो क़ौल। त हिन मामले में अल्लाह जो फ़रमान छा आहे? मसलन व्याज जे बारे में अल्लाह जो फ़रमान छा आहे? नमाज़ जे बारे में अल्लाह जो फ़रमान छा आहे? वो अल्लाह जो क़ौल तलाश कंदा आहिनि, हू अल्लाह जो फ़ेल तलाश कंदा आहिनि। जॾहिं क़ौल तलाश करणु दीन आहे त पोइ फ़ेल तलाश करणु बि दीन आहे। मोहम्मद आले मोहम्मद सल्लल्लाहु फ़ेल तलाश करणु पोइ दीन आहे बाबा। छो त इहो फ़ेल अल्लाह जो फ़ेल आहे। अल्लाह ख़ालिक़ कुल शइ, अल्लाह जेको हर शइ जो ख़ालिक़ आहे। पर तॾहिं थींदो जॾहिं इहो साइंसदान अव्वल अल्लाह जे वजूद खे मञे, पोइ अल्लाह जी मख़लूक़ सम्झी इन ते तहक़ीक़ करे। हाणे जेको आहे इहो इन जो जेको बि इल्मु थींदो इहो इल्मु दीनी इल्मु बणिजी वेंदो। इन इल्म में ऐं पोइ पुराण वारे इल्म में कोई फ़र्क़ु न थींदो। छो त हू अल्लाह जो फ़ेल आहे, हू अल्लाह जो क़ौल आहे। तव्हां मिसाल तो ॾिसो, सुन्नत असां चवंदा आहियूं, सुन्नत दीन हासिल करण जो ज़रियो आहे। सुन्नत छा खे चइबो आहे? सुन्नत छा खे चइबो आहे? मासूम जो क़ौल जेको ज़बान सां चयो आहे, या फ़ेल जीअं मासूम कयो आहे। रसूल करम नमाज़ कीअं पढ़ी आहे? फ़ेल थियो न। इमाम रोज़ो कीअं रखियो आहे? फ़ेल थी वियो। रसूल करम हज कीअं कयो आहे? फ़ेल थी वियो। त जॾहिं इमाम ऐं नबीअ जो फ़ेल उहो दीन थी वियो त अल्लाह जो फ़ेल दीन कीअं थो थिए? अल्लाह जो फ़ेल बि दीन आहे। लेकिन अव्वल तय कयो त अल्लाह ख़ालिक़ कुल शइ, हर शइ जो ख़ालिक़ इहो अल्लाह आहे। हाणे जेकॾहिं तव्हां साइंस बि पढ़ंदव त इहा साइंस जेका आहे दीनी बणिजी वेंदी आहे। अॼुकल्ह आहे त बाबा जेको आहे उहो यूनिवर्सिटी दीनी बणाइजे। दीनी कीअं बणाइजे? यूनिवर्सिटी दीनी इन सां कोन थींदी त हिकिड़ी अज़ान ॾिजे ऐं नमाज़ पढ़ाइजे, न, इन सां दीनी कोन थींदी। या कोई बि इल्मु दीनी कीअं थींदो? फिज़िक्स बाबा दीनी कीअं थींदी? फिज़िक्स दीनी ईअं कोन थींदी जो असां न्यूटन जे लॉ जे बजाए लिखूं त हे नूर मोहम्मद जा लॉ आहिनि। न्यूटन मां बदिलजी जॾहिं नूर मोहम्मद थी वेंदो त इहो इस्लामी बणिजी वेंदो। इन सां इस्लामी कोन थींदो। असुल इस्लामी किथां थींदो? इल्म तौहीद मां।
अगर इहो तहक़ीक़ करण वारो इल्म तौहीद खे मञे थो ऐं इल्म तौहीद खां अची पोइ हर शइ में फ़ेल ख़ुदा जो तलाश करे इहो दीन बणिजी वेंदो। सभिनी उलूम खे जमा करण वारो छा आहे? इल्म तौहीद, इल्म तौहीद। हाणे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान ॿुधो। मौला फरमाइनि था असांजे शिया जी अवलीन निशानी इहा आहे, असांजे शिया जी तोहफ़िल उकूल में फरमाइनि था अवलीन निशानी इहा आहे त असांजो शिया इन तौहीद जी मारिफत ईअं रखंदो आहे जीअं मारिफत जो हक़ थींदो आहे। तौहीद जी मारिफत जॾहिं सही रखंदो पोइ सभु इल्म जेके आहिनि उहे इल्म दीनी बणिजी वेंदा, सभु उलूम दीनी बणिजी वेंदा। हाणे ख़बर पई उलूम दीनी कीअं था थियनि। हिकिड़ी ॿी शइ इन ई खे वधीक वाज़े करण लाइ तव्हां हिकु कोई बि इल्मु टे कुंडो आहे बाबा, टे कुंडूं आहिनि इल्म जो। कंहिं बि शइ जे बारे में इल्मु टे कुंडूं आहे, चाहे दीनी हुजे चाहे हीअ जेको असां साइंस चऊं उहो। टे कुंडूं आहिनि, हर शइ जे बारे में टे सवाल आहिनि। मिसाल तौर एटम या मिसाल तौर हेॾो वठो नमाज़। सभिनी खां पहिरियां इहो थींदो त नमाज़ या हिन एटम जो ठाहिण वारो केरु आहे, बणाइण वारो केरु आहे, ख़ालिक़ केरु आहे। पहिरियों इहो थींदो कंहिं ठाहियो आहे बाबा हिनखे, इहो पहिरियों सवाल आहे। ॿियो सवाल छा आहे? ॿियो सवाल इहो आहे त उन ठाहिण वारे हिनखे कहिड़े मक़सद सां ठाहियो आहे, छो ठाहियो अथई। ईअं न थिए त हुन हिकिड़े मक़सद सां ठाहियो हुजे मां वरी ॿिए मक़सद में इस्तेमालु कयां, पोइ छा थींदो? ज़ाया थींदो, नुक़सानु थींदो। हीउ मोबाइल ठाहियो वियो आहे मिसाल तौर गुफ़्तगू जे लाइ, पर मां कंहिंखे हणण जे लाइ इस्तेमालु कयां, धकु त लॻंदो, पर इहो धकु मां $1 वारे पथर सां बि हणी पियो सघुसि। 12,000 जो मोबाइल ख़राबु कयुमि रूबरू। तंहिंजे करे इल्म जो हिकिड़ो कुंड इहा आहे त इन शइ खे कंहिं ख़ल्क़ कयो आहे। ॿी कुंड इहा आहे त छो अलाह ताला एटम ठाहियो आहे, छो अलाह ताला नमाज़ फ़र्ज़ कई आहे, छो इहो छो लाज़मी आहे। इहो इल्म जी ॿी कुंड आहे। टीं आहे त इहो कीअं ठाहियो वियो आहे, इनजी जोड़जक कीअं आहे, इनजी जोड़जक कीअं आहे? एटम जी जोड़जक आख़िर कीअं आहे? छा छा आहे हिन में? अलाह जो एटम ठाहियो आहे, छा छा सां मिलाए ठाहियो आहे? नमाज़ ठाही आहे त नमाज़ छा आहे बाबा? हिन में 11 वाजिबात आहिनि, इहे शयूं इहा नमाज़ आहे, छा आहे? टे कुंडूं आहे बाबा, इल्मु टे कुंडूं। लेकिन अॼु जी दुनिया में साइंस वारनि इन जूं 2 कुंडूं ख़तमु करे छॾियूं, हिकिड़ी कुंड सिर्फ़ु वरिती आहे। कहिड़ी बाबा? इन शइ खे कंहिं पैदा कयो आहे? जंहिं पैदा कयो हुजे असांजो तालुक़ ई कोन्हे। छो पैदा कयो आहे? जे असांजो तालुक़ ई कोन्हे। असां इहो ॾिसंदासीं त हिनखे कीअं पैदा कयो आहे ऐं असां हुनखे कीअं था इस्तेमालु करे सघूं, ख़तमु। यानी छा कयो वियो? इल्म जूं 2 कुंडूं कटियूं वयूं। हिकिड़ी कुंड नाक़िस इल्मु रहिजी वियो। नाक़िस इल्मु नुक़सानु ॾींदो आहे, फ़ाइदो कोन ॾींदो। नाक़िस इल्मु नुक़सानु ॾींदो। हिन वक़्तु साइंस में जेको कुझु हले थो छा थो, इहा जेको 3 कुंड थी हले थो, 2 कुंडूं बाक़ी अथसि कोन। एटम खे कंहिं ठाहियो आहे? चवंदो असांजो तालुक़ न आहे। छो ठाहियो आहे? असांजो तालुक़ न आहे। कीअं ठाहियो आहे? बसि इहो ॾिसंदासीं, पोइ ॾिसंदासीं हिनखे असां कीअं था इस्तेमालु कयूं। हिन नतीजो छा निकितो आहे? मिसाल हिकिड़ो तो हिन वक़्तु वेठा बि आहियूं, मिसाल ॾियां, तेल निकितो। हाणे हिन जे बारे में 3 सवाल आहिनि। कंहिं ठाहियो आहे, छो ठाहियो आहे ऐं कीअं ठाहियो आहे? साइंसदान 2 सवाल गुम करे विया, सिर्फ़ु इहो त कीअं ठाहियो आहे। हाणे इन मां तेल वठी ऐं हीउ कारखाना एतिरो त तेल इस्तेमालु कयुनि जो कार्बन डाइऑक्साइड वधी वई, ऐं हाणे जेका गर्मी एतिरी वधी वई आहे
जो अक़वाम मुतहदा जो सेक्रेटरी हर साल 2-3 जेको आहे उहो जारी कंदो आहे त बाबा असां उन जाइ ते अची पहुता आहियूं जो इंसानियत ख़ात्मे जे क़रीब आहे, असां वापसि शायदि नथा वञी सघूं। छाजे करे नुक़सानु थियो, इन करे त 2 सवाल असां कटे छॾियासीं त कंहिं ठाहियो आहे ऐं छो ठाहियो आहे। असां सिर्फ़ु इहो ॾिठो त कीअं ठहियल आहे, उनखे इस्तेमालु कयोसीं। साॻे नमूने सां अगरि तव्हां कंहिंखे नमाज़ी बणाइणु चाहियो था ऐं सिर्फ़ु इहो ॿुधायोसि त नमाज़ 11 वाजिबात हीअं पढ़ी वेंदी, इहो न ॿुधायोसि त कंहिं उनजी मारिफ़त न ॾियोसि त कंहिं वाजिबु कई आहे, ऐं इहा बि मारिफ़त न ॾियोसि त छो वाजिबु कई आहे, त बग़ैर मारिफ़त जे जेका नमाज़ थींदी उहा बार थी वेंदी। अॼु बार आहे न असांखे, छाजे करे? छो त जंहिं ठाही आहे, जंहिं हुकुम ॾिनो आहे, उनखे असां सुञाणूं, उनजी मारिफ़त असां वटि आहे। छो फ़र्ज़ कई आहे इहा बि असांखे ख़बर न आहे। बसि मौलवी साहिबु चए थो पोइ पढ़णी आहे वरना जहन्नम में वेंदे, त पोइ छा थो थिए? हाणे नमाज़ बार थी वई हली, बजाए उनजे जो मोमिन नमाज़ सां मुहबत करे ऐं इश्क करे, नमाज़ थी वई बार। सबबु छा थियो? 2 सवाल कटे छॾियासीं। 2 सवाल जेके आहिनि उहे कटे छॾियासीं, कंहिं ऐं छो। तंहिंजे करे असांजी ज़िमेदारी आहे इल्म खे मुकमिल पढ़ायो वञे, 3 कुंडुनि सां पढ़ायो। हर शइ जे बारे में 3 सवाल, कंहिं, छो ऐं कीअं। जेकॾहिं साइंस जो इल्म बि इहे 3 कुंडू हूंदो त इंसान जे लाइ फ़ाइदेमंद हो। दीन जो इल्म बि 3 कुंडू हूंदो त इंसान खे इंसान बणाईंदो। पर जेकॾहिं हिकिड़ी कुंड ॾींदो त पोइ बार बणिजी वेंदो। तंहिंजे करे आख़िर में हिकिड़ी सिर्फ़ु जेको आहे आयत पढ़ी ख़तमु थो कयां। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां फ़िरौन पुछो, अची चई त मां तुंहिंजे रब आलमीन जे रब जे तरफ़ां आयो आहियां, तुंहिंजे रब जे तरफ़ां आयो आहियां, त फ़िरौन त पंहिंजो पाण खे रब सम्झंदो, अना रब्बुकुमुल आला, मां वॾो रब आहियां। त हज़रत मूसा खां पुछणु लॻो, फमन रब्बुकुम या मूसा, हे मूसा हारून तव्हांजो रब केरु आहे? हज़रत मूसा हिकु नंढड़ो जवाबु ॾिनो आहे, पर उन में इहे 3 कुंडू शामिल आहिनि, इल्म जूं 3 कुंडू। आयत नंढड़ी आहे लेकिन इल्म जूं 3 कुंडू उन में शामिल आहिनि। हज़रत मूसा तो जवाबु ॾे, रब्बुनल्लज़ी, मुंहिंजो रब उहो आहे, आता कुल्ल शैइन ख़ल्क़हू, हर शइ खे पंहिंजी जोड़ जक ॾिनी आहे। रब ख़ालिक़, जोड़ जक शइ कीअं आहे? बाजी आहे न, रब ख़ालिक़, जोड़ जक कीअं ठाहियो आहे? हर शइ खे हर शइ पंहिंजे तरीक़े सां ठहियल आहे। रब्बुनल्लज़ी आता कुल्ल शैइन ख़ल्क़हू सुम्म हदा, पोइ वरी उनखे उनजे मक़सद जी हिदायत बि ॾिनी आहे। 3 शयूं अची वियूं न, 3 शयूं, रब बि अची वियो जेको ख़ालिक़ आहे, जोड़ जक बि अची वई जेका उन शइ जी आहे, ऐं मक़सद बि अची वियो जंहिंजी हिदायत मिली। क़ुरान मजीद इल्म खे कामिल नमूने सां पेश कयो, 3 कुंडूं पेश कयूं। अंबिया जॾहिं इल्म ॾियनि था त 3 कुंडूं ॾियनि था, हिकिड़ी कुंड नथा ॾियनि, 2 कुंडूं नथा ॾियनि। नाक़िस इल्म नुक़सानकार, कामिल इल्म आहे जेको इंसान खे इंसान बणाईंदो आहे। तंहिंजे करे असांखे बि घुरिजे त असां पंहिंजी यूनिवर्सिटियुनि ऐं पंहिंजे इदारनि ते नज़र रखूं ऐं उन में कामिल इल्म ॾियूं, ताकि जेको आलिम पैदा थिए या जेको शागिर्द पैदा थिए उहो बि कामिल पैदा थिए, अधूरो पैदा न थिए। छो त अधूरे जे लाइ असां वटि सिंधी में मशहूरु आहे त नीम मुला ख़तरे ईमान ऐं नीम हकीम ख़तरे जान। इन खां बचण जे लाइ इहे 3 कुंडूं इल्म जूं जेके आहिनि शर्त आहिनि। अलाह तबारक व तआला तौफ़ीक़ इनायत फरमाए। दुआ आहे त अलाह तबारक व तआला हिन इदारे खे कामयाबी नसीब फरमाए, हिन इदारे में वधि
शागिर्द अहल शागिर्द अल्लाह तबारक व तआला जमा करे, उस्तादनि खे सही नमूने सां पढ़ण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। ऐं जेके बि हिन इदारे में कमु कनि था, महिनत कनि था, कोशिशूं कनि था, जंहिं बि तरीक़े सां हुजनि, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो क़बूल फरमाए ऐं असां सभिनी खे अहिड़नि इदारनि सां मुंसलिक रहण ऐं अहिड़नि इदारनि जो सां ताउन करण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए।